नाज़िन सादिक फ़कीर डिग्री कॉलेज में 11हीं ऐं 12हीं क्लासनि जे इम्तिहाननि दौरान शागिर्दनि खां फुरियल मोबाइल फ़ोन बोर्ड इंतिज़ामिया वापसि नाहिनि कया। तफ़सीलनि लाइ पेश आहे ग़ाज़ी नोहरियो जी हीअ रिपोर्ट। सादिक फ़कीर डिग्री कॉलेज मिठीअ में 6 महीना अॻु में 11हीं ऐं 12हीं क्लासनि जे इम्तिहाननि दौरान शागिर्दनि खां फुरियल तमामु महांगा मोबाइल बोर्ड इंतिज़ामिया अञा ताईं वापसि नाहिनि कया। ही मोबाइल जी क़ीमत 20 खां 25 हज़ार रुपया ॿुधाई वञे थी। शागिर्दनि मुताबिक़ अहिड़नि मोबाइलनि जो बोर्ड इंतिज़ामिया उन वक़्तु कटो भरे वरितो हो ऐं इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि खे इहो चयो वियो हो त अव्हांजा मोबाइल बिल्कुलु महफ़ूज़ पियल आहिनि जेके इम्तिहाननि बैदि वापसि कया वेंदा। पर 6 महीना गुज़री वञण बावजूदु लखें रुपयनि जी मालियत जा उहे मोबाइल वापसि नाहिनि कया विया। उन मौक़े ते शागिर्दनि जो चवणु आहे त ॼणा अञा उन्हनि जा छोकिरनि जा मोबाइल आहिनि जेको 15,000 खां घटि वारा तक़रीबन जेको 10,000 7,000 8,000 वारा जेको मोबाइल उहो ॾिना विया आहिनि। जेको ॿिया जेको मथे जेको आहिनि 35,000 वारा 30,000 वारा उहे मोबाइल अञा ताईं उन जे हवाले आहिनि। असां जॾहिं उते वियासीं तॾहिं असांखे चयूं तव्हां कापी केस कोन्हे तव्हांजा मोबाइल असां वटि कोन्हनि। कॉलेज वियासीं उते पुछा गछा कई तॾहिं चयो वियो तव्हांजो जॾहिं लेटर ईंदो तव्हांखे उते घुराईंदा ऐं तव्हांखे मोबाइल उते ॾींदा ऐं तव्हांखे उते रिसीविंग ॾियणी आहे। जॾहिं उते वियासीं तॾहिं असांखे चयो वियो त तव्हांजे हिते मोबाइल आहिनि ई कोन ऐं तव्हां अप्रैल जे महीने में चौथों महीनो अप्रैल जे महीने में इम्तिहान थिया आहिनि। हीउ 10हों महीनो माना हाणे तक़रीबन 6 महीना हिन ॻाल्हि खे गुज़री विया पंहिंजी जॻह ते। पर ही खणी मोबाइल जेके से हिननि 100 खयां या 125 खयां पर उहो हिते असां वटि कंहिं क़िस्म जो रिकॉर्ड कोन छॾे विया। उन्हनि खां रिसीव कराइजो इहा हिकिड़ी मतिलबु कॉलेज नल खां थी वई हली। कापी केस जे दड़के सबबि पंहिंजा इंतिहाई महांगा मोबाइल बोर्ड इंतिज़ामिया हवाले कंदड़ शागिर्दनि मुतालबो कयो आहे त असांजा मोबाइल वापसि कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन झामन मिसराणी सां गॾु गाज़ी नोड़ियो, मेहरान टीवी मिठी।